मॉर्निंग। वेरी गुड मॉर्निंग। अरे तू अजो के ॾींहुं कमु थी करी? छो अॼु वरी छा आहे? तोखे ख़बर न आहे अॼु केतिरो वॾो ॾींहुं आहे पंहिंजो? अॼु कोई वॾो ॾींहुं न आहे। अरे चली अॼु पंहिंजी शादी जी सालगिरह आहे। अच्छा? हा। मूंखे त ॻाल्हि ई विसरी वई। छो तोखे पंहिंजो ॾियारो यादि न आहे? बस घर में एॾी मसरूफ़ हूंदी आहियां, किथे अहिड़ी यादगिरी थी वेंदी। मुंहिंजी मिठी कुझु त ॻाल्हियूं यादि रखंदी कर वे। अॼु तूं आराम कर, तूं छो थी करी घर जो कमु? कोई केरु कंदो घर जो कमु? पाण ई कंदासीं, पर अॼु को ॾींहुं असांजी सालगिरह जो ॾींहुं आहे। अॼु पंहिंजी ख़ुशी जो ॾींहुं आहे। कॾहिं त माण्हू इंसानु वेहींदो आहे, घर में सुकून कंदो आहे, पर जॾहिं मां तोखे ॾिसंदो आहियां घर जे कमनि कारनि में मसरूफ़ हूंदी आहीं। बस ये तो ज़िंदगी जो हिस्सो आहे, करणो त पवे। मुंहिंजी जानी बिल्कुलु बेशक तूं सही थी चईं, पर कॾहिं कॾहिं इंसानु वेहींदो आहे। असांजी मोहबत जी शादी आहे, मां प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, कुझु थधियूं कुझु मिठियूं, पर तूं जॾहिं मां ॾिसंदो तूं घर जे कम में मसरूफ़ हूंदी। चलो ठीकु आहे, तव्हां उथो, फ्रेश थियो, मां नाश्तो थी ठाहियां। नाश्तो बिल्कुलु खाइबो कबो, पर चवण जो मक़सदु कुझु देरि त वेह मूंसां कचहरी कर। अॼु मुंहिंजी दिलि पई थिए की मां सां बसि प्यार जूं ॻाल्हियूं कयो। अच्छा हा। चलो कोई मुंहिंजो गिफ्ट? तव्हांजी गिफ्ट थी कयूं तव्हांखे सरप्राइज़ ॾींदुसि। वो वरी कहिड़ो गिफ्ट हूंदो जेको सरप्राइज़ आहे? बाबा उहो तव्हां सरप्राइज़ त सरप्राइज़ आहे। ओके। पहली मां इहो फ्रेश थियां थो, ठीकु आहे, ऐं पोइ तव्हांखे अच्छी सरप्राइज़ ॾींदुसि। इहो थोरो मुंहिंजो शहर जो कमु आहे, उहो कमु लाहे अचां, उतां वांदो थींदुसि, सिधो तव्हां वटि ईंदुसि, पोइ तव्हांखे सरप्राइज़ ॾींदुसि। ठीकु आहे जानी? ओके। ओके। अच्छा अच्छा तू खुश है? अरे तू खुश है? भला गाल बुध। अरे दी अरे छो तो परे के तू तो जे पे कोने या तो खर को यो तो पुछा तो वो खुश है केर? हुआ अरे हू केर? वो जेका मुसा प्यार कदी हुई। केर तोसां प्यार कंदी? जेके माइटर मोचण हाणी तोसां परणाए छडियो। हां वो खुश ता है। अरे शादी तोसां कराए छॾियो, तॾहिं बि 2 महीना मूंसां कमांद में मिलंदी हुई। असां गॾिजी फूकड़ा फूकींदा हुआसीं। उहा ख़ुशि त आहे। अरे केतिरा फूकड़ा फूकींदे, केरु ख़ुशि आहे? अड़े उहा ई जेका मूंसां प्यार कंदी हुई, सा ख़ुशि त आहे। अरे यानी कि तूं मुंहिंजी घरवारी न? अॼु त मां पंहिंजी ज़ाल जो टंगियो थो वञी भञा। ॻाल्हि ॿुध, हा टंगू मता भञेसि। छो? टंगू भञंदेसि त पोइ उहा कमांद में मूंसां मिलण कीअं ईंदी? अरे धूल वञी पा। अड़े मूंखे मां वञा थो अॼु टंगियो वञी भञा थो। अड़े मूंखे रुगो इहो वञे ने मूंखे छो छॾंदसि बसि। उहा ख़ुशि त आहे। ओ मुंहिंजा सलाम चइजेसि, उनखे बि सलाम ॾिजे, माणे खे बि सलाम ॾिजे, जेके बि घर में हुजनि सभिनी खे सलाम ॾिजे। उहा ख़ुशि त आहे अदा। आउं त चरियो थी वियो आहियां उन ॾांहुं, पर मूंखे ख़बर कान थी पए त उहा नाराज़ आहे अलाए ख़ुशि आहे। सरप्राइज जी या मजाल कि तू एक गैर मर्द सां मिली थी। मूंखे इल्ज़ाम बिला वजह न ॾे। इंसान कौन तो मां सच तो कराया, तू एक गैर मर्द सां फिटल आई। छा? हाँ मूंखे मारे छॾियो, मूंखे इहो इल्ज़ाम न हणी आहे। ही एक हकीकत आहे, सच आहे। इहा ग़लति ॻाल्हि आहे। सच्ची ॻाल्हि आहे, सच तोखे कड़ो तो लॻ नहीं। 2 महीना तू उनसां कमंद में मिली आई, जेका मूंखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर न आहे। अरे हेॾो तोखे प्यार ॾियां, हेॾो तोखे प्यार ॾींदो आयो आहियां, तूं मूंखे उन प्यार जो इहो सिलो में ॾी। छा तुंहिंजी मोहबत इहा आहे मूंसां?
ये अल्फाज ॿुधण खां पहिरीं मां मरी छो न वयसि। भले मरी वञ, तूं मुंहिंजे मोहबत जी लाइक़ ई न आहीं। अरे तुंहिंजी छा ख़िदमत कयूं आहिनि, उन्हनि ख़िदमतनि जो इहो सिलो ॾींदी तूं मूंखे? केॾो तोखे लाड प्यार सां रखियो आहे, पंहिंजी जान खां मथे तोखे रखियो आहे। बस कर हाणे, बस कर जी, कूड़ थी ॻाल्हाई तूं। सच ॿुधाए, तूं हुन मर्द सां मिलंदी आई 2 महीना ताईं, उहो बि कमंदे में? सच ॿुधा। छॾ मुंहिंजो हथ, तोखे इल्ज़ाम थो हणी, तोखे शर्म बि न आयो सरे जो? तूं मुंहिंजे प्यार की गाल ॾिनी आहे। प्यार खे गाल ॾिनी आहे? अरे पोइ हू कूड़ पियो ॻाल्हाए? केरु आहे उहो? मुंहिंजे साम्हूं वठी अचे, मुंहिंजे इल्ज़ाम हणण खां पहिरीं सोच कर सोची आहे। हू मूंखे मिलियो रस्ते में, हुन मूंखे चयो तुंहिंजी घरवारी ऐं मूंसां 2 महीना कमनि में मिलंदी आई आहे। छा तोखे शर्म नथो अचे? अहिड़ी ॻाल्हियूं थो चवीं? आऊं थो चवां, हुन माण्हू सां तोखे आऊं साम्हूं मुंहुं ॾेई कराईंदुसि। शर्म जी ॻाल्हि थी करी? अरे शर्म त तोखे अचणु घुरिजे, जेको हिकु गैर मर्द सां मिली थी, तोखे टके जी बि शर्म न आहे। नफ़रत आहे मूंखे तुंहिंजी मोहबत सां। आई ऐं शर्म असांखे ॾेखार। तुंहिंजी असलियत जी मूंखे हाणे ख़बर पई आहे कि तूं एतिरी वेल नहीं। ऐं हा, आऊं वञा पियो यार ॿाहिरि, ऐं तूं मूंखे हिन घर में नज़र न अचिजांइ, ॿुधई? ऐं जे मूंखे तूं नज़र आई आहीं त आऊं तोखे तलाक ॾींदुसि। न, तूं ईअं नथो करे सघीं, तूं ईअं मूंसां नथो करे सघीं, मूंखे नथो छॾे सघीं। तोखे चई छॾियो तोखे आऊं तलाक ॾींदुसि, हली ॾा। अरे तोखे चयो न तूं अञा ताईं पई आहीं? तोखे चयो न मूं मुंहिंजे अचण ताईं तूं हिन घर मां निकिरी वञजांइ। जेतिरो तुंहिंजो घर आहे ओतिरो मुंहिंजो घर आहे, मां न वेंदसि हिन घर मां। तुंहिंजो घर छा में आहे? ही घर मुंहिंजो आहे, मुंहिंजे पीउ जो घर आहे, तुंहिंजो घर न आहे। तो हिन घर जो सभु हद तोड़े छॾियूं ऐं निकिरी वञ हिन घर मां। मां न वेंदसि, तूं मूंसां ईअं नथो करे सघीं, ही घर छॾी मां कॾहिं बि न वेंदसि। तूं निकिरंदी हिन घर मां, बसि मां तोखे चवां पियो निकिरंदा बसि मुंहिंजे घर मां। मां न वेंदसि। निकर, मूंखे छॾ। उठ, निकर बसि तोखे चवां पियो निकर। मां कॾहिं बि न वेंदसि, ही मुंहिंजो घर आहे। तूं मूंसां ईअं कीअं थो करे सघीं? तूं मूंसां केॾो प्यार कंदी हुयमि, तूं वञी एॾो संग दिलि कीअं थो थी सघीं? मां कॾहिं बि न वेंदसि हितां। आऊं चवां पियो तूं हितां निकिरी वञ, बसि तोखे जीअं चवां पियो मुंहिंजे घर वञ। मां न वेंदसि, ही मुंहिंजो घर आहे। तुंहिंजो घर कोन्हे, घर सिर्फ़ु मुंहिंजो आहे, मुंहिंजे पीउ जो घर आहे। तूं हिन घर मां निकर के बसि। अरे अहिड़ो मूं कहिड़ो कसूर कयो आहे? कसूर? हेॾी वॾी तो ग़लती कई आहे जेके मूंखे एतबार न कर, मूं का बि ग़लती न आहे कई। अरे पोइ हू शख़्स मूंखे छा चई वियो आहे? मुंहिंजे दिलि ते छुरियूं हणी वियो आहे कि तुंहिंजी घरवारी 2 महीना मूंसां कमनि में मिलंदी रही आहे। अरे मां पाण मरी पवंदसि या तोखे मारे छॾंदुसि, बसि निकिरी न निकर बसि। मूंखां एतबार वटि किथे बि एतबार वटि मूं काई ग़लती न आहे की, मुंहिंजी काई ग़लती न आहे। जेको बि आहे मुंहिंजो को दुश्मन हूंदो, पर मूं कुझु बि न आहे कयो। तुंहिंजो को दुश्मन कोन्हे, बसि तूं निकर।